पाकिस्तान नेवल अकेडमी PNS रहबर जे पासिंग आउट परेड फील्ड मार्शल आसिम मुनीर तकरीब में शरीक। फील्ड मार्शल आसिम मुनीर के नेवी जे दस्ते सलामी ॾिनी। फील्ड मार्शल आसिम मुनीर जो परेड जो जाइज़ो। सिंध के मुख्तलिफ़ इलाक़नि में बरसात जो सिलसिलो जारी। कराची के मुख्तलिफ़ इलाक़नि में हल्की बरसात। मौसम खुशगवार बणिजी वई। मलीर आया, चंडीगढ़ रोड, बहादुराबाद, तारिक रोड, स्टेडियम रोड, शारा फैसल, रिग रोड, PF बेस, फैसल, कारसाज और सदर समेत भरपासे के मुख्तलिफ़ इलाक़नि में बरसात सबब मुख्तलिफ़ इलाक़नि में पानी जमा थी वियो। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान सभ खां वधीक बरसात मिठी में 53 मिलीमीटर रिकॉर्ड कई वई। अॼु सिंध, बलोचिस्तान, KP ऐं कश्मीर के मुख्तलिफ़ इलाक़नि में बरसात जो इम्कान। कराची, हैदराबाद, सखर, लाड़काणो, मीरपुर ख़ास, ठट्टो ऐं बदीन जे हेठाई वारा इलाइक़ा पानी हेठि अचण जो ख़दशो। सांगड़ में शाहपुर चाकर लग सदावा के 30 फुट जो घारे सबब फसल ऐं ॻोठ ॿुॾण लॻा। पानी तेज़ीअ सां आबादी तरफ़ वधण लॻो। आबाद गारे ॻोठाणा पंहिंजी मदद पाण तहत घारे ॿधण जी कोशिशुनि में रुधल। मक़सूदो रिंद वेझो बाबूचंद शाह खे 10 फुट जो खंड पइजी वियो। ॻोठ मुराद अली रिंद वटि बाबूचंद शाह खे 10 फुट जो खंड पियो। वणनि जो फसल पाणी हेठि, खंड जो पाणी ॻोठ तरफ़ वधण लॻो। इतला बावजूद आपाशी अमलो न पहुतो। मोरो वाक़ई सूबाई घरू वज़ीर ज़ियाउल लंजार जे घर के साड़ण वारे केस जी नौशर सरोज जी दहशतगर्दी तोड़ अदालत में ॿुधणी। केस में नामज़द जवाबदार मुर्तज़ा जतोई ऐं मसरूर जतोई अदालत पहुता। अदालत ॿाहिरां वॾे तइदाद में पुलिस नफ़री मौजूद, बख्तरबंद गाड़ियूं भी मौजूद। ज़ियारत वेझो 3 ॼणनि जा गोली लॻल लाश हथ। नरन नदी में 3 ॼणनि जा गोलियूं लॻल लाश हथ आया। सिक्योरिटी फोर्सेस पहुची लाश खणाए अस्पताल मुंतकिल कया। वाक़े की जांच जारी।